नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। हवेलियुनि जा राज़ जॾहिं फाश थियनि था त पोइ फातिमा जहिड़ियुनि नींगरुनि, मासूम नींगरुनि सां जेको अन्याय थिए थो, ज़ुल्म थिए थो पियो, उहो स्क्रीन ते, सोशल मीडिया ते ज़ाहिर थिए थो ऐं पोइ हिकु वॾी जेको अन्याय ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती जेका आहे उहा साम्हूं अचे थी। जेकॾहिं उहे हवेलियुनि जा राज़ फाश नथा थियनि त पोइ फातिमा जहिड़ियूं कई मासूम नींगरियूं तशद्दुद जो निशानो बणिजी वञनि थियूं ऐं लावारिस थी दफ़नायूं वञनि थियूं। उन्हनि लाशनि जो को बि पोस्टमार्टम नथो थिए। खानवान जी मासूम फातिमा सां जेको अन्याय, ज़ुल्म, ॾाढ, जिनसी ॾाढाई थी आहे ऐं हवेली जे अंदरि जेको हुननि सां तशद्दुद थियो आहे, उन तशद्दुद में वक़्ती तौर ते पीर असद जेको जवाबदार आहे, उनजी घरवारी जे ख़िलाफ़ FIR रजिस्टर्ड कई वई आहे। हिन वक़्तु उहे लाकअप आहिनि। मेडिकल ऑफिसर जंहिं ग़लति ऐं कूड़ी रिपोर्ट ॾिनी उहो बि हिन वक़्तु गिरफ़्तार आहे। SHO जो जेको किरदारु आहे, SHO बि हिकिड़ो सहूलियतकारी वारो किरदारु अदा कयो। हवेली खे हुन सपोर्ट ॾिनी। पीर असद जेको मुजरिम हुयो उनखे हुन सपोर्ट कयो, उहो बि हिन वक़्तु गिरफ़्तार आहे। पर अॻिते हली जॾहिं पीराणी गादी जे तरफ़ां दबाव पवंदो मुदई जे मथां, इन्हनि जेके लावारिस आहिनि, ईअं सम्झो त उन्हनि जो को बि किथे बि आवाज़ नथो ॿुधो वञे मज़लूमनि जो, त पोइ अॻिते हली इन क़िस्म जा केस जीअं नाज़िम जोखे वारे केस में थियो, राॼूणे फ़ैसिले जी नज़र थी वञनि था। इन क़िस्म जी सूरतहाल खां बचण जे लाइ सिंध जी सिविल सोसाइटी खे, सुॼाण धुरियुनि खे, पॉलिटिकल तंज़ीमुनि खे अॻिते अचिणो पवंदो। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अॻिते अचिणो पवंदो त जीअं अहिड़े क़िस्म जो जेके ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं आहिनि उन्हनि जो सिलसिलो बंदि थी सघे। अॼोके प्रोग्राम में पाण इन अहम इशू ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे आयशा धारेजो, जेका वुमेन एक्टिविस्ट आहे, जंहिं ताज़ो खानवान जेको मक़तूल धुर आहे उनजी ॻोठ विज़िट पियो कयो आहे। आयशा धारेजो साहिबा सां बि पाण ॻाल्हाईंदासीं। पर हिते जेका फातिमा जी सौट आहे उजाला, उहा बि इन साॻी हवेली में कमु कंदी। उन सां जेका ज़्यादती थी आहे, उन सां जेका वेधन थियो आहे, ॾाढ थियो आहे, उहा उन पंहिंजी ॾाढ जी जेका कहाणी ॿुधाए थी। अचो त पहिरियों उहो क्लिप ॾिसूं था ऐं पोइ आयशा धारेजो खे फ़ोन ते वठी उनजो मौक़िफ़ मालूम कयूं था। पहिरियां उते रही आहे तुंहिंजी हवेली? हा, मां 2.5 साल रही हुअमि। कहिड़ी हवेली में? पोइ हुन असर शाह जे घर। त छा कमु कंदी आहे? भाजी पोचियूं ॿाहिरां कराईंदी ऐं ज़ोर बोर ॼाराईंदी। हा, हर कमु कराईंदी। जे ग़लति कंदीमांसि त पोइ माराईंदी, पाण बि कुटींदी, गोगा ॾींदी। घुटा ॾींदी? हा भाजी। तव्हांखे पाण बि घुटा ॾींदी ऐं ॿियो कंहिंखां ॾियारींदी? हो छो हिकिड़ो पंजाबी छोकिरो हुनखे चवंदी तूं मार, वरी हिक ॿिए खे माराईंदा हुआसीं। पोइ बीबी चवंदी त मारियो न। हा, हा, छो एतिरी वॾी खे छो माराईंदी हुई? को ज़ोर ॼाराईंदी न, 3 कलाक जे निंड फिटंदी त बि माराईंदी। बाथरूम में पाण गोगा ॾेई पोइ वाइपरनि सां मारींदी। बाथरूम में वठी वेंदी? हा भाजी। घुटा ॾियण जे लाइ? घुटा ॼणा वाइपर में उते आयो आई। पोइ 4 कलाक मां रतो पोइ थेलियूं चराई वञ। उनखे बीमार रहंदी आहे छा? मूंखे तोखे? हा न, एॾी तिखी आहे तबियत जी? हा भाजी। पोइ तव्हां कंहिंखे शिकायत कई पंहिंजे घर वारनि खे या कंहिंखे त मूंसां एॾो ज़ुल्म न आहे? भाजी चवंदी मुंहिंजी ससु अचे या मुंहिंजो पीउ अचे त पासो करे वञो। पासो करे वञो? हा भाजी, असां पासो वरी कंदासीं। पोइ पासो करे वञो, कंहिंखे कुझु न ॿुधाए? न भाजी। ऐं हितां मिट तव्हांजा कंहिं महिल ईंदा? माइट, माउ पीउ? मुंहिंजी मां ईंदी, वरी चवंदी कैमरा में ॾिसंदी, वरी चवंदी गाड़ी वाड़ी ॾियसि, पोइ मोटाए छॾींदी हुअमि। हा, तूं चवंदी मत ॻाल्हाइनि हा, न? कंहिंखे दा अञा हेखलो न। हा, राति ॾींहुं रहंदी। घणो ॾींदा आहे महीनो? मैनू 4000 ॾींदा। तोखे? हा, 4000। 4000। 2.5 साल कमु कयसि? 2.5 साल कमु कयो। पोइ छॾियो छो? भाजी राति ते इलाही मारियो हुई न, वरी आख़िर ते हिकु लत वई हिते। पोइ मां मरां पई, वरी चई तुंहिंजो सुबुह मज़ो कराईंदमि। पोइ मां सुबुह 10 बजे भॼी आयमि। तो पाण हा निकिती? भाजी। कीअं निकिती? ओ सुती पई हुअमि, सुता पिया, मां पंहिंजो सामान खई भॼी ताला बना भरे भॼी आयमि हेॾे। जी, वुमेन एक्टिविस्ट डॉक्टर आयशा धारेजो असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। अदीमा अॼु खानवान जेका मक़तूल फैमिली जो ॻोठ आहे उहो बि विज़िट कयो आहे। उते जेका नींगरी फातिमा आहे उन सां जेका जिनसी ॾाढाई थी आहे। हूअं त हवेलियुनि जा राज़ जेके आहिनि उहे जॾहिं फाश थियनि था तॾहिं इन क़िस्म जो जेको अन्याय, ज़ुल्म, ॾाढ, ज़्यादती जी ख़बर पए थी। अलाए केतिरियूं ई फातिमा आहिनि जिन्हनि जो केस रिपोर्ट बि न थींदो हूंदो ऐं उहे ईअं ई जेके आहिनि बिना कफ़न जे
लाश उन्हनि जा दफ़न थींदा हूंदा। कीअं ॾिसो था फातिमा सां ही जेका ज़ुल्म ॾाढ थियो आहे, तव्हां ॻोठ में विज़िट कयो आहे, कीअं इन वाक़े खे ॾिसो था तव्हां? पहिरियों त सिंध टीवीअ जी महिरबानी जंहिं एॾे अहम प्रोग्राम उन ते इशूअ ते प्रोग्राम कयो। ऐं सभ खां पहिरियों इहो चवणु चाहींदसि त असां जेतिरो बि अफ़सोस कयूं, जेतिरी बि मज़म्मत कयूं, उहा थोरी आहे। फातिमा जो केस ॾारींदड़ केस आहे। जी झुरी थो पवे, जेके बि हसास दिलि आहिनि, जा जिन खे रिश्तनि जो अहसास आहे, इंसानियत ते भरोसो आहे, उन्हनि जो जी झुरी थो पए। उहा अखि अॼु सिंध जी आली आहे। उहा अखि अॼु तकलीफ़ में आहे, जी झुरियल आहे त हिकिड़ी मासूम निंगरी जेकी 11 सालनि जी आहे, वालदेन गुरबत जे करे उन हवेलीअ में कमु करण लाइ छॾी ऐं 9 महीननि दौरान हिकु दफ़ो उनजी माउ जेकी आहे उन वटि वई ऐं उहा बि उन सां ॻाल्हाए न सघी, छो त उते CCTV कैमराऊं लॻल हुयूं। बकोल फातिमा जी अमड़ जे त आउं ईअं ई वापसि मोटी आयसि। 27 जून ते उहा वई हुई। जॾहिं उनखे इतलाउ मिलियो त उनजी धीअ जा वार कचिया विया आहिनि ऐं हू मंडकाए हले थी, त 27 जून ते हूअ धीअ ॾे वई, पर धीअ बिल्कुलु ख़ामोश हुई ऐं CCTV कैमरा तरफ़ इशारो करे रही हुई त आउं नथी ॻाल्हाए सघां। ऐं मां रोईंदी वापसि आई ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उनखे उहो बि हवेलीअ जे मुलाज़िमनि तरफ़ां इतलाउ मिलियो त फातिमा जेकी आहे उहा फोत थी वई आहे। मतिलबु त असद शाह वारनि लाश खणी वञण, लाश वासनि ताईं पहुचाइण या इतलाउ ॾियण जी बि मतिलबु गवारा न कयो। ऐं उन न्याणीअ जे लाइ जेकियूं मेडिसन मोकिलियूं वयूं आहिनि, उन्हनि जूं बि मूं पिक कढियूं आहिनि त उहे मेडिसन बकोल उनजे अमड़ जे त असांखे चयो वियो त छोकिरीअ खे कब्ज़ी हुई ऐं उनखे गैस्ट्रो जूं दवायूं पंहिंजो ॾेई रहिया हुया, उनखे मोटिलियम दवायूं ॾेई रहिया हुया, उनखे डोफ्लिक सिरप ॾेई रहिया हुया। मेडिकल में जेके गैस्ट्रो हूंदो आहे उनखे डोफ्लिक सिरप न ॾिनो वेंदो आहे। ऐं ॿियो त चाइल्ड लेबर जो जेको आहे हिन ते केस न लॻो आहे अञा, उहा जेको आहे त कलम लागू न थियो आहे। चाइल्ड लेबर थिए थी उन हवेली में ऐं उन ॻोठ जूं समूरियूं औरतूं जेकियूं आहिनि पंहिंजे घर जी भितियुनि तां ॾिसी रही हुयूं। ऐं जॾहिं असां वियासीं त सभु मिड़ी आहियूं। त जॾहिं ॿोॾि आई हुई, जॾहिं बरसाति आई हुई त असां वॾेरनि जे हवेलियुनि में विया हुयासीं ऐं हू असांखां कमु वठंदा हुया ऐं उनजो कोई मुआवज़ो न ॾींदा हुया। ऐं आख़िर में असांजूं न्याणियूं उन्हनि ॻोठ जूं काफ़ी छोकिरियूं आहिनि जेके इहा हवेली ऐं ॿियनि सैयदनि जे हवेलियुनि में कमु करे रहियूं आहिनि। ऐं जंहिंमें फातिमा जो मौत वाक़ियो थियो। ऐं हिन ते हुनजी अमर जो इहो चवणु हो त हुनजा वार कचियल हुया, उनजे गले ते घुटे जा निशान हुया, उनजी ॿांह भॻल हुई, उनजी पुठीअ ते निशान हुया। ऐं नंढड़ा ॿार जिथां अगट ॿधंदा आहिनि, अगट वारी जाइ जे ॿिन्ही पासनि ॾांहुं मूं वटि तस्वीर आहिनि त उहे तशदुद जा निशान आहिनि। टंगुनि ते निशान आहिनि। जंहिं गुसल करायो आहे, मां उन अमड़ सां मिलियसि ऐं उन वक़्तु जेके बि 10-12 औरतूं गुसल करण वक़्तु मथां बीठियूं हुयूं, उन्हनि ॿुधायो त हुनजी ॼंघनि ते बि निशान हुया। जिथे ॿार जेको आहे त अगट हुनजे ॿधण जी जॻह हूंदी आहे उते बि उनखे निशान आहिनि। ऐं पेट ते ज़बरे कंहिं हथ जो निशान आहे, उहो बि वीडियो में मूं वटि आहे। सो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे जंहिं ते सिंध मातम करे रही आहे त हवेलियुनि में अॼु बि माणक जी लिखियल कहाणियूं, नूरुल हुदा शाह जूं, मुमताज़ बुखारी जूं लिखियल कहाणियुनि जा जेके राज़ हुया उहे अॼु बि असां वटि अयां थिया आहिनि। अॼु बि हवेलियुनि में न्याणियुनि खां बेघर वरिती थी वञे, उन्हनि ते ज़ुल्म कयो थो वञे, उन्हनि ते टॉर्चर कयो थो वञे। जी शकील जी अदी आयशा, उजाला जेका उनजी कज़न आहे, सौट थिए फातिमा जी, मक़तूल फातिमा जी, उनजी वीडियो वायरल थी आहे। इंटरव्यू जेको हींअर कुझु देरि पहिरें जेको आहे असां ऑनर कयो पंहिंजे प्रोग्राम में, हू बि पाण ते थींदड़ तशदुद जी ॿुधाए थी पई। उनजो किसो कीअं आहे? तव्हांजी उन सां बि मुलाक़ात थी आहे? जॾहिं असांजी फातिमा जे माउ ऐं उनजे पूरे ख़ानदान सां मुलाक़ात थी त उहे औरतूं रोई वेठियूं त असां वटि इलाही अहिड़ियूं औरतूं आहिनि, न्याणियूं आहिनि, ॿार आहिनि जेके मीडिया ते नथा अचणु चाहिनि, पर कुझु अहिड़ा ॿार बि आहिनि जेके तशदुद जो शिकार मुख़्तलिफ़ वक़्तनि में रहिया आहिनि। त मूं उन्हनि खे चयो, पहिरियां त हुननि मना कई, पर मूं उन्हनि खे चयो त हीअ फातिमा जी जंग आहे ऐं अगरि उजाला बीहंदी त फातिमा जी जंग लाइ बीहंदी। पोइ हुननि जा पेरेंट्स राज़ी थिया ऐं उजाला
जेकी उन ई असद शाह जी हवेलीअ में 2.5 साल कमु करे रही आहे। बकोल उनजे त उनजी जेकी घरवारी हुई हिना शाह, उहा उन ते तशदुद कंदी हुई ऐं उन्हनि खे वाइपरनि सां सैंडलनि सां मारियो वेंदो हुयो। उनखे जेको आहे त उन ते फिनाइल हारी वेंदी हुई। ही मतिलबु मुलाज़िमा करे त उन सां तशदुद न थींदो हुयो, कंहिं कैदीअ सां बि तशदुद न थींदो आहे। कैदीअ जा बि जेके आहिनि त राइट्स हूंदा आहिनि। उनखे बेहोश करे मारियो वियो, जॾहिं कुटियो वियो त उनजे मथां फिनाइल हारी वई ऐं 2.5 सालनि में हू हर ॾींहुं इन तशदुद जो शिकार रही आहे, जंहिंमें 20 कलाक हूअ कमु कंदी हुई ऐं 4 कलाक उन नंढड़ीअ खे सुम्हणु ॾींदो हुयो। उन में असां हिकु तस्वीर बि ज़ाहिर कई आहे, जंहिंमें उनजी पेट ते जेको धकु लॻल आहे, उनखे सैंडल लॻा आहिनि, सैंडलनि में कोका हुया, उनजा धकनि मथां उनजे फिनाइल हारी वई आहे। त उहो उनजे पेट ते तमामु गहरो जेको आहे ज़ख़्म ठही वियो ऐं इलाज कराइण खां पोइ हाणे बि उहो जेको आहे ज़ख़्म जा निशान आहिनि ऐं उजाला जेकी आहे उनजी हवेलीअ जी विक्टिम आहे। ऐं उन ई करे असां डिमांड था कयूं IG सिंध सां, DIG तखर खां ऐं SSP खैरपुर खां, त इन्हनि ते चाइल्ड लेबर जो केस कयो वञे, हरासमेंट जो केस कयो वञे, घरेलू तशदुद जो केस कयो वञे, त इहे अहिड़ा मुजरिम जेके साम्हूं अचनि। ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि जी हवेलीअ ते छापो न लॻो आहे। अगरि उनजी हवेलीअ ते छापो लॻे त ॿियूं औरतूं आहिनि, ॿिया ॿार त न आहिनि किथे किथे। उजाला ऐं फातिमा खां अलावा ॿिया ॿार त न आहिनि जेके 13 सालनि में 14 सालनि जी उमिरि जा आहिनि, 10 सालनि जी उमिरिनि जा आहिनि। इहो पुलिस जो कमु आहे, कानून जो कमु आहे त उन्हनि सभिनी शयुनि खे डिफिकल्टीज़ खे हल करे ऐं जेकी सचाई आहे उहा साम्हूं आणे। अदी आयशा, ही त हवेली जो राज़ हिकिड़ो फाश थियो ऐं जीअं तव्हां कहाणियुनि जो ज़िक्र कयो आहे त उहो बिल्कुलु हक़ीक़त में अहिड़े क़िस्म जा जेके अन्याय आहिनि, ज़ुल्म आहिनि, उहे हवेलियुनि जे अंदरि थींदा रहनि था। ऐं पोइ असां ॾिसूं था त जॾहिं बि इन क़िस्म जा वाक़िया थियनि था त मथां राजूणो प्रेशर अचे थो ऐं जेका विक्टम धुर आहे, ज़ाहिर आहे त उहा मज़लूम धुर आहे, उनजी एतिरी वारसी नथी हुजे, मालिकी नथी हुजे। पोइ नाज़िम जोखे वारे केस वांगुरु उहो केस जेको आहे कॾहिं C क्लास में, B क्लास में कंप्रोमाइज़ थी वञे थो पियो। हिन केस जे हवाले सां छा तव्हांजो आहे इनपुट? तव्हां मुलाक़ात बि कई आहे, मक़तूल जी धुर, उन्हनि ते को प्रेशर बि हूंदो। ऐं जीअं हवेली जे अंदरि तव्हां ॻाल्हि कई त अञा छापो न लॻो आहे, हवेली जे अंदरि जेको ॿी जवाबदार आहे हिना शाह, उहा बि अञा ताईं गिरफ़्तार न थी आहे। त हीअ जेके केस कंप्रोमाइज़ थियनि था पूरी उत्तर सिंध में, असां केतिरा ई ज़िला आहिनि उन्हनि जो मिसाल ॾेई सघूं था, या इवन हिते कराची जे अंदरि नाज़िम चोखे जो केस जेको आहे स्टडी केस तौरु असांजे साम्हूं आहे त हीउ राजूणो प्रेशर अचे थो, पोइ कंप्रोमाइज़ थी वञे थो, खून में हलियो वञे थो। हिना शाह जी हिन वक़्तु ज़मानत थी वई आहे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त एॾे वॾे केस में मासूम न्याणीअ जो क़तल थियो आहे ऐं उनजी ज़मानत थी वई आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। ऐं असां पाण जेको आहे मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जा जेके वकील आहिनि, एडवोकेट फरज़ाना खोसो, एडवोकेट रिज़वाना, उहे फातिमा जे पंहिंजो साइड ॾांहुं उहो वकालतनामो सिग्नेचर करे आया आहिनि त हू जेके आहिनि 7 ॾींहंनि खां पोइ पाण बीहंदा इन केस में, फातिमा जी धुर थी बीहंदा ऐं असांजी जेकी सपोर्ट हूंदी असां कंदासीं। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिना शाह जो जेको आहे ज़मानत मंज़ूर कई वई। हिना शाह जी थियण त ईअं घुरिजे हा त ज़मानत रद्द थिए हा, उनजी हवेलीअ ते छापो लॻे हा ऐं उहा राति ई गिरफ़्तार थी आहे। उनखे अॼु जे ॾींहं जो मौक़ो ई न मिले आहे। जॾहिं डॉक्टर गिरफ़्तार थियो आहे, जॾहिं SHO गिरफ़्तार थियो आहे, जॾहिं मुख्य माण्हू तव्हां FIR में नालो दाख़िल कयो था त उनजो राति ई छापो लॻे हा ऐं उहा मुलज़िम गिरफ़्तार थिए हा। हिते पुलिस थोरो थधाइप जो जेको आहे उहो मुज़ाहिरो कयो आहे ऐं उनखे टाइम मिली वियो आहे, उहा कोर्ट में पेश थी आहे। ऐं उजाला जो मुंहिंजे ख़्याल में उजाला जी FIR थियणु घुरिजे, उन सां जेको ज़ुल्म थियो आहे, नाहक थियो आहे, ऐं मतां ॿियूं बि ॾिसजनि त पंहिंजो उहे छोकिरियूं न आहिनि इन्हनि में। ऐं मां इहो चवां थी त चाइल्ड प्रोटेक्शन जो जेको इदारो आहे उहो छा करे रहियो आहे हिन वक़्त ताईं? कल्ह 4 ॾींहं थिया आहिनि हिन केस खे, त उहो छा करे रहियो आहे? ऐं शकील अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु ही खैरपुर में न, कशमोर हुजे, जेकमबाद हुजे, घोटी हुजे, असांजे 62 माण्हुनि में पीर हुजनि, मीर हुजनि, वॾेरा हुजनि, उते औरतूं कमु कनि थियूं पयूं। ईअं सम्झो त उन्हनि खां बेघर वरिती वञे थी ऐं मासूम ॿार जेके आहिनि उन्हनि खां कमु वरितो थो वञे।
त हाणे जेको आहे हुकूमत खे अॻिते अचणु खपे ऐं हुकूमत जा जेके लॉ त पास थिया आहिनि उहे इम्प्लीमेंट न थिया अथनि, उनखे इम्प्लीमेंट करण जी ज़रूरत आहे। मूंखे ख़दशो इहो आहे त हू तमामु घणा ग़रीब माण्हू आहिनि ऐं बकोल फातिमा जे पीउ जे त गादी नशीन उन ॾे फ़ोन कई हुई त तव्हां मूं वटि अचो, त इन्हनि जो हुनखे उज़ुर खाई करण ऐं उनखे ॾुख वंडण जो शौक़ु न हो, उन्हनि खे घुरायो। इहो बकोल फातिमा जो वालिद चए पियो त मूंखे गादी नशीन चयो आहे त तव्हां मूं वटि अचो त मसइले जो हल कढूं था, पर मां वञण खां इनकार कयो। हिन वक़्त ताईं त हू बीठो आहे, छो त सिंध जो शऊर, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया उन सां गॾु बीठी आहे, पर आहिस्ता आहिस्ता भउ इहो आहे त ही केस किथे थधो न थी वञे, किथे नाज़ुन जोखे वांगुरु न थी वञे। पहिरें ॾींहं खां आउं चई रही हुयसि ऐं मुंहिंजी डिमांड हुई त रियासत जी मुदयत में केस दाख़िल थिए हा, पर जे अगरि वासनि जी मुदयत में थियो आहे त 311 वारो सेक्शन लॻे हा, जंहिंमें राजूणी न थी सघे हा, जंहिंमें ठहरा न थी सघे हा। तो इहा वीकनेस आहे त ही रियासत जे तरफ़ां केस थिए हा, रियासत पाण फ़रियादी थिए हा ऐं वारस जीअं ग़रीब आहिनि, उहे मिसकीन माण्हू आहिनि, प्रेशर बर्दाश्त न करे सघंदा, एतिरे क़दुरु जो उन्हनि वटि घर बि कोन्हे को, उहो हिन वक़्तु कंहिं भाउ जे घर औरत रही आहे। त इहे सभु पासा आहिनि जेके मतिलबु असांखे सोचण ते मजबूर करनि था। महिरबानी अदी डॉक्टर आयशा अवां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, असां नाले वारे कानूनदान सीनियर तज़िया निगार सोशल एक्टिविस्ट जावेद काज़ी सां ॻाल्हायूं था त हू इन केस जे बारे में छा था चवनि। काज़ी साहब, खानवाण जी ही जेका मासूम नींगरी आहे फातिमा, उन सां राणीपुर जी हवेली में पीराणी गादी जेका उनजी हवेली आहे, जेको तशद्दुद सटियल लाश मिलियो आहे, जिनसी ॾाढाई कई वई आहे ऐं इन क़िस्म जा केतिरा ई वाक़िया जेके आहिनि उहे हवेलियुनि अंदरि थींदा रहनि था, पर हवेलियुनि जा जॾहिं राज़ फाश थियनि था ऐं हीअ जेका CCTV फुटेज ॿाहिरि आई आहे उनखां पोइ असांखे मालूम थियो त हिन मासूम नींगरी सां केतिरो न वहशियाणो तशद्दुद कयो वियो आहे। हिन वक़्तु FIR रजिस्टर्ड थी आहे पीर असद शाह ऐं उनजी घरवारी जे ख़िलाफ़ FIR बि थी आहे। पीर असद शाह हिन वक़्तु गिरफ़्तार आहे। उन सां गॾोगॾु हिन केस जो हिकिड़ो ॿियो पासो त उन में जेको मेडिकल ऑफिसर आहे, उन इब्तिदाई जेका मेडिकल रिपोर्ट आहे उहा बि कूड़ी ऐं उन खून खे लोड़ण जी कोशिशि कई ऐं उनखां सवाइ SHO राणीपुर जेको आहे उहो बि हिन में मिली भगत हो। ॿई ॼणा उहे बि गिरफ़्तार थिया आहिनि। कीअं ॾिसो था 21वीं सदी में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो जॾहिं दौरु हुजे त 16वीं ऐं 15वीं 14वीं सदी जा जेके वाक़िया थींदा, स्टोन एज जे अंदरि इन क़िस्म जा वाक़िया थींदा, फातिमा जे क़त्ल खे अवां कीअं था ॾिसो? फातिमा जो जेको क़त्ल आहे हुनखे ॾिसण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त फातिमा खे त दफ़नाए छॾियो, हुनखे डॉक्टर बि चयो जेको आहे हीअ तबई मौत आहे ऐं SHO बि चयो हुनखे दफ़नायो ऐं हुनजी जेका फातिमा जी माउ आहे उहा कुझु हाणे दफ़नायो, छाकाणि त हुनजे माउ खे बि ख़बर आहे त जेको आहे मां रड़ी कंदसि त मर्डर आहे त लॻो पियो ॾिसे में। त इहो त जेको CCTV जेका आहे भुॼी आहे दफ़नाइण खां पोइ सॼो को 15 बॉक्स फाड़े विधो त हुनमें पूरे क्राइम में जेको आहे SHO बि शामिल आहे, क्राइम में जेको आहे सो असां डॉक्टर बि शामिल आहे ऐं इन जेको हवेली जे अंदरि त हीअ हिकिड़ी छोकिरी न आहे जेका न ॿी छोकिरियूं रिपोर्ट थी त इहो वॾो क्राइम गाह हो, वॾो क्राइम थी थो, हीअ छोकिरी वोकिरी खणींदा हुआ। हाणे इहा वजह हिन डेवलप थिए। हाणे फातिमा साईं जेका आहे सा असांखे पंहिंजो आईनो ॾेखारे, हीअ त CCTV जे न मिले त हीअ त फातिमा जेको आहे क़त्ल उहा CCTV कीअं मिली, छा थियो, उहो बाद जो मामिलो आहे, पर हीअ जेको आहे साम्हूं अची वियो। हीअ तव्हांजी सिंध, हीअ तव्हांजो हवेली, हीअ जेके फातिमा जा जेके माउ पीउ जेके बुख था मरनि पिया, जेके ॿार खे ॾियनि था, ॿार खे पाले कोन था सघनि पिया, पोइ इहे जेके मक़्तल गाह भई हवेली मक़्तल गाह ऐं हिते जेको आहे हुननि सां ट्रैफिकिंग जो रेप थींदा आहिनि। एतिरा कई घणेई दास्तान हुनजे घोट खां कोई जेको आहे 14-15 ॾींहं परे आहे। हुननि हवेली में चङी सुञाणा, हुननि जी औतादुनि खे चङी तरह सुञाणा। ऐं हिते जेका डार्क फिल्म आहे सां ॾिठी आहे, इहा छा आहे? इहो त सुवाल कुझु पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां बि करणु घुरिजे, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां छो करणु घुरिजे? जी समाज जी भेट अहिड़ी हूंदी त जहिड़ा काव जहिड़ा बचा, जहिड़ो समाज तहिड़ी पाकिस्तान पीपुल्स पार्टी।
सिंध मां बिरला ऐं टाटा पैदा कोन थींदा अॼु सिंध मिडिल क्लास जी जेका पॉलिटिक्स वाइरी थी घुमंदी हूंदी केॾो आहे न त पोइ हीअ त तव्हांजे साम्हूं थींदा हाणे उहो जेको समाज टुटे जी डप जेका थी आहे उहो भञा कोन त पाकिस्तान ॾाढी का परवाह कान्हे का जी समाज टुटी भञा हुननि वटि हिकिड़ो आहे हिते सिंध में कराची में ॾियण लाइ मुर्तज़ा वहाब पर छा मुर्तज़ा वहाब जेको आहे सो रानीपुर में जेको आहे सो थी सघे थो वञी सूट बूट शर्ट अथऊं मिडिल क्लास जो रवैयो अथऊं ऐं शेरवानी पाए त कुझु करे सघे थो छा छाकाणि कराची जो जेको स्ट्रक्चर आहे उहो त अर्बन स्ट्रक्चर आहे हुनमें उहे ॻोठड़ा तीर जेके आहिनि हिते उहे तीर हिते ॿी त वेठा हलंदा ॻोठ वरी ॿिया थी वेंदा त सिंधी माण्हू जेको आहे उहो हिते गुलाम आहे सिंधी माण्हू जेको आहे हवेली जे माना हिनजे बुनियाद में पसंदि थियल आहे सिंधी माण्हू जेको आहे सभु कुझु जेको आहे वॾे रहे जेल बि जेको आहे विझड़ाए वॾे रहो जेल खां छॾाए वॾे रहो मुटड़ा वॾे रहो होॾे ऐं मुटड़ खां बचाइण वारो वॾे रहो ॿियो आहे पीर जेको तव्हांखे जेको आहे सो जेका दुनिया हिन खां पोइ आख़िर वारी दुनिया आहे हुनमें तव्हांखे जेको आहे सो अज़ाबनि खां बचाईंदो ऐं ॿई एक्सप्लॉइटर्स ऐं ॿई पाण में टे ऐं ॿई 100 सालनि खां 200 सालनि खां इहे ख़र्च कनि पिया अञा ताईं भञा कान थी थिए 50 सालनि खां पीपल्स पार्टी जो वोट ॾियूं था पिया असांजी पीपल्स पार्टी छा ॾींदो आहे हाणे त हर हंधि जेको आहे सो चोर धारे में डाकू ऐं पंहिंजा शेप चेंज करे आहे हाणे जेको स्कूल जो मास्टर आहे स्कूल में कोन थो आहे उहो टाक में वेठो अहिड़ा कई जेके ॻोठ में जेके नौकिरी पेशा माण्हू आहिनि बदिली वॾेरा ई रखाईंदा और सभु ओताक में वेठा हिकिड़ी पूरी पावर कैप्चर करणी हिकिड़ो पावर कुतो हूंदो आहे न सिंध में जीअं इक़्तिदार ते कब्ज़ो कबो आहे उहो थी वियो ऐं इन में जे वठो पीपल्स पार्टी में कंपेरिज़न कयो पीपल्स पार्टी इमरान खान खां वेठो आहे हू त तमामु वॾो ख़तरनाक हिकिड़ो वॾो क्राइम हो मुंहिंजे ख़्याल में पाण खे जेको आहे जेको आहे ऐं जेके असीं जेके तव्हीं मां सिविल सोसाइटी आहियूं उहे सभु सोशल मीडिया ते वेठियूं आहिनि सो जेके तव्हां हींअर वञो त सही न हींअर न ढीका रखणी पई अथव फेसबुक ते हर को जेको थियो करे जिते जी माना करवट वठियो विहाण जी करवट खां चेंज करे जेको आहे खयो हुनखे मोबाइल फोन ते हिकु जेको आहे फेसबुक ते हणे हू उन्हनि माण्हुनि जे कोन था वञनि उते गेम शइ कोन था कनि पिया का जेको कॉम्पिटिशन कोन्हे वधीक को कॉम्पिटिशन कोन्हे थीरनि पिया त असांजो ख़ुदारा असांजी हाणे सिंध जेका आहे त तमामु ठपा में थी पई आहे ऐं सिंध जी पाण फातिमा जे हिन पूरे मर्डर जे पोयों सॼी सिंध जागी पई पर सिंधी जी जेका जागी आहे हुनजो कप्तान केरु आहे हुनजो लीडर केरु आहे किथे आहे अदर किथे आहे GM सैयद इन करे हीअ त जेको आहे सो हिकिड़ी तमामु ख़तरनाक बदबूदार सोसाइटी थी वई आहे हिन में कीअं हिनखे जेको आहे सो चेंजिस आणींदासीं छा कंदासीं ऐं तव्हीं ऐं मां सभु असीं जेके आहियूं असीं क्रिमिनल में पाण जेको आहे पंहिंजे पैसिव रवैये जे करे पंहिंजे ख़ामोशी में पंहिंजे कंफर्ट ज़ोन मां न निकिरण जे करे असीं पाण मुजरिम आहियूं काज़ी साहब सिंध जो जेको लैंडस्केप आहे सिंध जो जेको पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे उनमें पीराणी गादियूं जागीरदार वॾेरा असेंबलियुनि में ॾिसूं था त असेंबलियुनि जे अंदरि बि उहे वेठा आहिनि FIR हिकिड़ी रजिस्टर्ड थिए थी ऐं पोइ उन ते प्रेशर जेका विक्टिम धुर आहे जेका बिल्कुलु उहा ईअं सम्झो त उनजी का बि मालिकी न आहे वक़्ती तौर ते जेकॾहिं मीडिया में अचे थो सोशल मीडिया में पोइ मथां प्रेशर थिए थो नाज़िम जोखे केस में पाण ॾिसी चुका आहियूं ऐं हीअ जेके पिराणियूं गादियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो प्रेशर थींदो पोइ राॼणो फ़ैसिलो थींदो उहो खून ईअं लुड़ी वेंदो अवां सम्झो था त इन सॼी फिनामिना मां इन ज़्यादती मां बचण जे लाइ सॉल्यूशन कहिड़ो आहे छा ईअं ई सिलसिलो हलंदो रहंदो लैंडस्केप ते इहे ई चेहरा असांजे साम्हूं हूंदा हिन मर्डर खे कानूनी एंगल सॉल्व जेको आहे उहो साबित कोन थो करे सघे मुश्किल CCTV केॾा आहे जेको CCTV साबित ई कोन थी थिए पई जेका जंहिंसां कोई प्रॉब्लम थी पवंदी ठीकु आहे घणी शयूं आहिनि मुमकिन आहे करे अॼु जेका आहे हुनजी घरवारी पीर असद भाई केरु हुनखे जेका बेल मिली वई आहे बेल मिली केतिरी भला सम्झ खां पोइ अचे उहा बि भला एडिंग टू द बेल आहे उहा बेल कंफर्म 100% काम थींदी कातिल खे मिली वेंदी आहे प्रोसीजर आहे लॉ जो सिंधी माण्हू खे सभु पंहिंजे घोट खे सम्झणु घुरिजे पर हिन वक़्तु जेको आहे हुनजी जेको लाश जेको आहे हुनखे पोस्टमार्टम लाइ बॉडी खे ख़बर खोटाई पई वञे इहो कमु थी वियो आहे सलाम जो SSP खे जंहिं वञी जेको आहे पी रहियो आहे ऐं हिन मुंहिंजे ख़्याल में निगरान हुकूमत करे जेको इंफ्लुएंस आहे वॾे जो घटिजी वियो आहे शायदि त पुलिस जेका इंडिपेंडेंट कबो सलाम जे IG खे
जेका SSP जेका आहे अरेस्ट जेको कयो आहे अशोक शाह खे, जंहिंजो हिकिड़ो जेको आहे भाउ अलाए को हाणे जेको MP आहे को ॿियो को MLA आहे, ऐं इहे जेके आहिनि से पूरे सॼे किसे खे लताड़ी था जेको आहे कंप्लेन थींदी हुनजी माउ कंप्लेन पसंदि करे फिरी वेंदी आहे उधर जे 4 लख रुपया कपड़नि में ॿार मरी वेंदो त किथां परसूं करे सघंदो। हीउ त क्रिमिनली केस जेको आहे कोर्ट में केस आहे साबित न थी सघे, पर जेको मातम कंदो आहे जेको तव्हां मूंखे पंहिंजे ट्रांस करणु चाहिजे हिन बदबूदार सोसाइटी खे बंदि कयो, जेके स्कूल बंदि थी विया आहिनि, जेके अस्पतालूं बंदि थी विया आहिनि, जिते पीअण जो सफ़ा पाणी आहे ई कोन ॿुधो न। ऐं हिते जेको आहे हिते जेको आहे असांजो रिकॉर्ड अथव दुनिया में, सिंध में घणे में घणा ॿार जेके स्कूल कोन था वञनि, दुनिया जो रिकॉर्ड अथव। ही कहिड़ी तरक़ी पता कराइनि था किथां पीपुल्स पार्टी वारा असांखे ॿुधाइनि त सही न, असीं चुप आहियूं हिन करे त असांजे पता ॿुधायो साल में वेठा इमरान ख़ान खे घटि था ॾियूं। महिरबानी जावेद काजी साहब। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। नाले वारे कानूनदान ऐं पॉलिटिकल अॻवान अमानुल्लाह शेख साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। अमानुल्लाह शेख साहब, वफ़ाक़ी हुकूमत निगरान जेका हुकूमत आहे उहो सेकेंड फेज़ में 18 रुकनी जेका वफ़ाक़ी काबीना आहे उन्हनि हलफ़ खणी वरितो आहे, जंहिंमें 7 जेके प्राइम मिनिस्टर जा ख़ासि मुआविन स्पेशल असिस्टेंट उहे बि शामिल आहिनि। वफ़ाक़ी काबीना में मदद अली सिंधी, शमशाद अख्तर जेका इन खां पहिरें स्टेट बैंक जी गवर्नर बि रही चुकी आहे, संदसि तालुक़ नौशर फ़िरोज़ सां आहे, मुर्तज़ा सोलंगी, डॉक्टर सैफ, जलील अब्बास जेलानी, आयशा रज़ा फारूक ऐं ॿिया शामिल आहिनि। मदद अली सिंधी खे तालीम जी वफ़ाक़ी वज़ारत वारो कलमदान सौंपियो वियो आहे। मदद अली सिंधी स्टूडेंट्स पॉलिटिक्स में अवां सां गॾु रहिया ऐं उनजो स्टूडेंट्स पॉलिटिक्स वारो दौर, पोइ लेखक, अदीब ऐं उनखां बाद में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अरबाब ग़ुलाम रहीम सां बि हू उनजी स्पेशल असिस्टेंट तौरु उनमें गॾु रहिया। पीपुल्स पार्टी जे दौर में बि हू उन्हनि में गॾु रहिया ऐं हिन वक़्तु बि उहे जेका पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई उहा जेका असेंबली डिज़ोल्व थी चुकी आहे उनमें हू सिंध हुकूमत में कंहिं अहम उहिदे ते हुया। कीअं ॾिसो था वफ़ाक़ी काबीना जी जेका तश्कील थी आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध मां जेके वज़ीर शामिल कया विया आहिनि? पंहिंजो शकील, मां इहो नथो चवां त इहे जेके आहिनि के वॾा तीर हणंदा, उहा पोइ शमशाद हुजे या मदद अली हुजे। सिर्फ़ु इहो आहे त पहिरियों दफ़ो इन उहिदे ते सफ़ेद पोश क्लास आयो आहे, सफ़ेद पोश क्लास आयो आहे ऐं सफ़ेद पोश क्लास जो अचणु इंडिकेशन आहे त शायदि आहिस्ते आहिस्ते मिडिल क्लास जे लाइ दरवाज़ा खुलनि था पिया। तंहिं करे आउं सम्झां थो त हीउ हिकिड़ो चङो सवण आहे जेकॾहिं माण्हू आया आहिनि ऐं 5-6 महीने जे लाइ आहे। हिननि वटि एॾा वॾा पावर्स बि कोन हूंदा जो ही को घणो का उथल पुथल करे सघनि, पर जेकॾहिं को चङो कमु मूंखे जेका मदद अली वारी वज़ारत ऐं वज़ारत तालीम आहे न, उहा जेका आहे सिंध में डायरेक्टोरेट जेतिरा बि उन्हनि वटि पावर कोन्हनि के, छाकाणि त अहिड़ी तरमीम खां पोइ हाणे पावर्स जेके आहिनि से सूबनि ॾे मुंतक़िल थी चुका आहिनि ऐं हरू भरू हुनखे रखियो वेठा आहिनि। बाक़ी आहे हू पंहिंजो ही असांजो मुर्तज़ा सोलंगी, त उहो पंहिंजे फील्ड में वॾो एक्सपर्ट माण्हू आहे। इहे सभई सियासी माण्हू रहिया आहिनि, मदद अली सियासी माण्हू रहियो आहे। बाक़ी जेका शमशाद अख्तर आहे उहा मुकमिल तौरु फिनेंस जी माण्हू आहे, शी इज़ अ वेरी कॉम्पिटेंट लेडी। असांखे इन्हनि ते करणु खपे त जेकॾहिं हाणे हिन वक़्तु जेको हिन पंहिंजो ही जस्टिस बाकर आयो आहे त सभु को थोरी दाऊं करे गैर सिंधी अची विया, गैर सिंधी अची विया। असांजी फिनामिना अजीब आहे। हाणे जे सिंधी आया त वरी इन्हनि ते वठ पकड़ थी वेंदी त इहे वधार आहिनि फलाणा। असांजो कॉम्प्लेक्स आहे, उन कॉम्प्लेक्स मां जान नथा छॾाए सघूं। उन करे आउं सम्झां थो त हीउ हिकिड़ो चङो जेको आहे पंहिंजो हिकिड़ो सवण आहे हिननि माण्हुनि जो अचणु। ऐं ॿियो मूंखे लॻे थो त इन्हनि टिन्ही जे अचण में पीपुल्स पार्टी जूं करामतूं घटि शामिल आहिनि, हिन जो पंहिंजो रोल शामिल आहे, हिन जी पंहिंजी जेका आहे सा PR शामिल आहे।
त अवां सम्झो था कि मदद अली सिंधी या शमशाद अख्तर या मुर्तज़ा सोलंकी उनमें पीपुल्स पार्टी जो अवां सम्झो था त उहो कंसेंट उनखां न वरितो वियो आहे? मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं वरितो वियो आहे त पोइ हुननि खे जेकॾहिं वास्तेदारनि माण्हू चई छॾियो आहे त असीं हिननि खे इज़त था कयूं, तव्हां एतिराज़ न कंदव। शेख साहब, ही जेका इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त डीलिमिटेशन, छाकाणि त जेका 7वीं डिजिटल आदमशुमारी थी उनजी CCI मां मंज़ूरी थी ऐं डीलिमिटेशन खां पोइ हाणे इहो इम्कान आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन आम चूंडूं जेके आहिनि थियणु हाणे मुमकिन न रहियो आहे। त अवां सम्झो था त हीउ जेको इंटेरियम सेटअप आहे उहो केसि ताईं वञी सघे थो, छाकाणि त मार्च में सेनेट जी इलेक्शन बि थियणी आहे? मां तव्हांखे यादि हूंदो त तव्हां जॾहिं बि मूंखे इंटरव्यू में कॉल कंदा आहियो हिन ते सिंध टीवीअ ते, त मां चवंदो आहियां त हिन मुल्क में जेको बुहरान आहे सियासी, इक़्तिसादी, मुआशरती, उनजो कारण आहे त हिकिड़ी नेशनल गवर्नमेंट ठाहियो जेका हिननि सभिनी मसइलनि खे धोई पोई ॿाहिरि कढे, उन खां पोइ इलेक्शन थियनि। हाणे हीअ जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उहो मुंहिंजे ख़्याल वारी नेशनल गवर्नमेंट न आहे, त बि सेमी नेशनल गवर्नमेंट आहे। सेमी नेशनल गवर्नमेंट आहे त हिन में जेको चीफ जस्टिस ख़ुदि चयो आहे त इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो खणणो आहे त कहिड़े नमूने चूंडूं कराइणियूं, त इलेक्शन कमीशन घुरंदी टाइम त असांखे घटि में घटि 90 ॾींहं ॾियो त असां जेका आहे नए सिर हदबंदी कयूं, उन खां पोइ नए सिर हदबंदीअ लाइ वरी महीनो रखंदा एतिराज़नि जो, इन नमूने इहो निकिरंदा। मूंखे यकीन आहे त इलेक्शन मार्च खां अॻु में थियणो नामुमकिन आहे ऐं ख़ुदि IMF वारनि जो बि हिननि खे इंडिकेशन आहे जेका मुंहिंजी हाणे, ऐं IMF वारनि जो हिननि खे बि चवणु आहे त हाली हिन किसे खे हलणु ॾियो त काफ़ी जेके शयूं हुन से चिटियूं थी बीहनि। शेख साहब, निगरान जेको आहे उहो सेटअप अची चुको आहे। अॼु वॾो वज़ीर जेको आहे उहो हलफ़ बि खणी चुको आहे ऐं सेकंड फेज़ में ज़ाहिर आहे त सिंध कैबिनेट में जेको आहे वज़ीर बि हलफ़ खणंदा। पर सिंध जे अंदरि हूं त असां ॾिसूं था त सॼी उत्तर सिंध जा ज़िला जेका आहिनि उते कबीलाई सिस्टम, धाड़ेल राज, उन्हनि जो जेको आहे तमामु घणो उते असांखे असरु ॾिसण में अचे थो पियो। खानवाहन में जेको ताज़ो फातिमा मासूम नींगरी राणीपुर जी हवेली जे अंदरि जेका हुन सां ॾाढाई थी आहे, ज़्यादती थी आहे, जिनसी ॾाढ थियो आहे, पोइ हुनजो तशदुद सेटल जेको आहे लाश मिलियो आहे, बिना पोस्टमार्टम जे उहो लाश दफ़नायो वियो। उनखां बाद में जॾहिं उहो वीडियो वायरल थी त उनखां बाद में SHO बि गिरफ़्तार थियो, जेको उतां जो मेडिकल ऑफिसर आहे जंहिं कूड़ी इब्तिदाई मेडिकल रिपोर्ट ॾिनी, उहो बि हिन वक़्तु गिरफ़्तार कयो वियो आहे। पीर असद जेको आहे उहो गिरफ़्तार थियो आहे। उनजी घरवारी जेका आहे हिना शाह ते बि FIR थी आहे, जेका हिन उन ज़मानत कराए वरिती आहे। कीअं ॾिसो था फातिमा सां जेको ही ज़ुल्म थियो आहे 10-11 सालनि जी नींगरी सां? ज़ाहिर आहे त हवेलियुनि में अहिड़ा खोड़ सारा वाक़िया थींदा हूंदा, इन क़िस्म जा ज़्यादतियूं थींदियूं हूंदियूं। हीअ त हवेली जो राज़ जॾहिं फ़ाश थियो आहे त इन क़िस्म जो वाक़ियो असांजे आॾो आयो आहे। तव्हांजे यादगिरी लाइ त तमामु वॾो सिंधी कहाणीकार हुयो माणिक मुनीर बि नालो हुअसि, नवाब शाह जो। जी, उन हिकिड़ी कहाणी लिखी हवेलीअ जा राज़। उहा हवेलीअ जे राज़ में हुन चिटियो हो त इन्हनि हवेलियुनि जे अंदरि, ऐं उहो बि ॿुधायो अथई त सैदनि जूं हवेलियूं, उन्हनि अंदरि छा थो वहे वापरे, छा गंद भला आहे। उहा उन दौर जी न रुॻो शानदार कहाणी हुई, पर मुनीर जी जान ख़तरे में पइजी वई। मां जॾहिं हीअ छोकिरी हिन जो वाक़ियो ॾिठुमि ऐं ॿुधुमि त मूंखे मुनीर अची वियो। ऐं हमेशह ॾिसजे शकील साहब त गंद त आहे, पर हिन गंद मां का पॉज़िटिव शइ ठहे थी। पॉज़िटिव शइ इहा आहे त हिन लिकाइण जी कोशिशि कई, उनखे मीडिया में के सम्झ भरिया माण्हू आहे ॿाहिरि कढी आया। हाणे त हिननि जे वस में ॻाल्हि ई कान्हे का। बाक़ी जनरली जेको तव्हां पुछो न त हिते बदमनी आहे, अगवा आहिनि, धाड़ा आहिनि, उहो मुकमिल तौरु एडमिनिस्ट्रेशन जो फेल्यूअर आहे। ऐं एडमिनिस्ट्रेशन में जेके कर्ता धर्ता वेठा आहिनि उहो ख़ुदि चाहिनि था त माण्हू डिस्टर्ब रहनि। तव्हां हिते ॾिसो भुगटिन जा माण्हू खणी विया, भुगटिन अची शिकारपुर रस्तो बंदि कयो, उहो माण्हू ॿई मोटी आया। उहो पठाणनि जो ड्राइवर खॼी वियो, पठाणनि रस्तो बंदि कयो, उन्हनि जो माण्हू मोटी आया। इन मां तव्हां सम्झो न त हिन सिंध में जेको आहे सो पॉलिटिकल सिस्टम फेल थी चुको आहे। पॉलिटिकल सिस्टम इन लाइ फेल थी चुको आहे त जेके इक़्तिदार में वेठा आहिनि उन्हनि खे माण्हुनि जे दर्द खां वधीक पंहिंजी कुर्सी बचाइण जी मसइलो आहे। जंहिं हंधि इहो घणे में घणो अपर सिंध जे हिन शिकारपुर ऐं जेकंबा जे इलाइक़नि में इहे जेके क्राइम था थियनि पिया, त उहे क्राइम जा पेरा बि हिननि ॾे ई था वञनि पिया।
भला तेगो खानो 2-3 ॾींहं तेगे खाने तकीरूं पे कयो त मां तव्हां सां साथ हलण लाइ तयारु आहियां, हीअं आहियां, फलाणा नाटक पे कई, वारंट चुस वठी पंजाब भॻो। असल मसइलो इहो आहे त हिते सिंध में हाणे जेका चेंज थी अचे पई शकील, हिकिड़ी चेंज ईंदी आहे ओचितो धमाको कंदी आहे, ॿी चेंज ईंदी आहे इवोल्यूशन में चेंज इहा थी अचे त फ्यूडल कम जेको आहे पॉलिटिकल सिस्टम पंहिंजे आख़िरी पसाइण में आहे। रुगो पाण खे जेके सफ़ेदपोश क्लास जा माण्हू आहिनि जेके चवंदा त मिडिल क्लास जी पॉलिटिक्स थियणु खपे, हिते जेको आहे जमहूरियत अचणु खपे, पंहिंजो इदारनि जो तक़दुस बहाल थिए, उहो असांजे लाइ रस्तो पियो साफ़ थिए। असांखे हिमत करण जी ज़रूरत आहे। असांजो मसइलो कहिड़ो आहे, जेके हिन मां तर्ज़ जी वकालत था कयूं, असां वरी पाण में गुड़ धाणी आहियूं। गुड़ धाणी कीअं त हर को थो सम्झे मां लीडर आहियां, कोई बि पाण खे नथो सम्झे त वर्कर आहियां। ॿियो 25 सालनि में शकील हिते वर्कर पैदा थियण बंदि थी विया आहिनि। माण्हुनि जे ज़हन में, पढ़ियल ॻढ़ियल जे ज़हन में आहे त CSS थियां, पोइ मां DC थियां, कमिश्नर थियां, पोइ दाबा ॾियां, फौज में वञा, पुलिस में वञा। तव्हां ॾिसो त पुलिस ईअं आहे न, जेके बि आया CSS ऑफिसर आया आहिनि उन्हनि जे हीअं बीह कम मां सम्झंदो आहे त उहो पाण खे पंहिंजो अकिले कुल ऐं सम्झंदा आहिनि त हीअ जेके बाक़ी आहिनि कीड़ा मकोड़ा आहिनि। सो ॾाढियूं शयूं वञनि पियूं, उन सफ़ाई ॾे थी वञनि पियूं। थोरो असांखे पाण में सिफ़बंदी करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सफ़बंदी जी ज़रूरत आहे। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। अमानुल्लाह शेख साहब, जावेद काज़ी साहब, डॉक्टर आयशा धारे जो प्रोग्राम ज्वाइन कयो। टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।